खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे दरस हाउस खिपरो में पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जे अॻुवाण ऐं साबिक़ा तालका नाज़िम हाजी ख़ुदा बख़्श दर्स पारां खिपरो जे सीनियर सहाफ़ियुनि जे मान में इफ़्तार डिनर पार्टी ॾिनी वई आहे। इन मौक़े ते चौधरी लियाकत राजपूत पारां आयल सहाफ़ियुनि खे आजियाणो ॾिनो ऐं आयल सभिनी सीनियर सहाफ़ियुनि जा थोरा मञिया। इन मौक़े ते पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग खिपरो जे अॻुवाण हाजी ख़ुदा बख़्श दर्स चयो आहे त खिपरो जे तकबंदियुनि ते एतराज़ आहे, इन ख़िलाफ़ हाई कोर्ट में ॿुधणी रखियल आहे। ख़ुदा बख़्श दर्स चयो आहे त पीपी दौर में करप्शन चोट चढ़ियल आहे। इन चयो त साबिक़ा चेयरमैन मोहम्मद वसीम क़ाइम खानी हरचंद मेघवाड़ जे घर ते कयल कब्ज़े ऐं मथस कूड़ा केस दाख़िल करण जी मज़म्मत करियां थो। इन चयो त बल्दियाती इलेक्शन कहिड़े निज़ाम तहत थींदी अञा वाज़े नाहे। इफ़्तार पार्टी में सहाफ़ी मुमताज़ बोज़दार, अब्दुल रज़ाक राजपूत, हरीश केबीसी, फज़ल रहमान उमरानी, रहमान उमरानी, आज़ाद राजड़, ज़ाकिर शर, राजा रशीद कुंबर, मोहम्मद आदिल मलिक, असद शाह, फरीद मुगल, साजिद क़ाइम खानी, नूर शाह बुखारी, तैमूर खुदादाद बलोच, साबिर भंबरो, महमूद क़ाइम खानी, एडी राजड़, गुलाम हुसैन मलिक, अज़ीज़ हाले पोटो ऐं ॿियनि शिरकत कई। असां डिस्ट्रिक्ट लेवल ताईं असां मीटिंगूं थी वञनि, तालुके लेवल ताईं असां कमेटियूं ठही वञनि। असां हर यूसी लेवल ताईं इज्तमाही तौर इलाइक़े माण्हुनि सां राजूनी जेके न राज भाग वारा माण्हू हुननि सां मीटिंग कयूं पिया। इनशाला भरपूर हिसो वठंदासीं। उनमें हक़ीक़त आहे, उनमें छा जो हिननि जा इलेक्शन कराइनि पिया, हिन में कंहिं बि शइ जी वाज़ह को लॉ कानून आहे न। वोटर लिस्टूं आयूं आहिनि, न हल्के बदियुनि जा फाइनल थियूं आहिनि, ऐं न के अञा जेके हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट जेके इंस्ट्रक्शन उन ते अमल थियो आहे। उन जॻह ते इलेक्शन थियण ते असांखे सम्झ नथी अचे, लेकिन असां मैदान ख़ाली न छॾींदा आहियूं। न ठीकु आहे न, को उनमें असां तक़रीबन हुन ते चवंदा हुन पंहिंजे शफ़ाफ़ तरीक़े सां कोशिशि करणी कई। टेक्निकल ग़लतियूं थियूं जिन लाइ असां एतिराज़ पहिरीं कया, कुझु असां एतिराज़ बहाल थिया, कुझु असां हाई कोर्ट में हूंदे इनशाला 28 तारीख़ उमेद असां हाई कोर्ट रिलीफ ॾींदी। जेके रीजनल में रद्द थिया न उन्हनि जे ख़िलाफ़ विया आहियूं। वार्ड वाइज़ जेके बिरादरियूं गॾिजी करे हुन सां इलेक्शन वठंदा इनशाला। उहो साबिक़ जेको चेयरमैन आहे उहो कब्ज़ा माफ़िया मशहूरु आहे। हुन उन दोस्तनि गॾिजी करे शहर में जेके बि सरकारी इराज़ियूं अवामी मिल्कियत कब्ज़ा कया अथनि, हीअ बि हिकिड़ो उन कब्ज़े जो हिसो आहे ऐं ज़्यादती आहे। असां अदालतुनि खां अला हुकम खां मुतालबो कयूं था त इहो कब्ज़ो ख़ाली करायो वञे, हुन ग़रीब सां ज़्यादती ख़तमु कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।